अदा ही कहानी आहे ॾहण शहज़ादी। अदा हिकिड़ो बादशाह बादशाह त पाण अलाह पाक आहे, पर कूड़ी दुनिया जे हिकिड़े टुकड़े जो बादशाह हो। खेसि ॿ ज़ालूं हुयूं। उन बादशाह खे ॿ राणियूं हुयूं। हिकिड़े मां पुट ऐं ॿी मां धीउ हुअसि। उन शहर में हिकिड़ो ॿगड़ ईंदो हो। हिकु ॿगड़ ईंदो जेको रोज़ानो राति हिकिड़ो ॿार खणी वेंदो हो, उनखे मारे खाई छॾींदो हो। बादशाह उहा हालत ॾिसी हुकुम ॾिनई जन वटि बि हथियार पनुहार हुजनि, से राति सॼी शहर जी चौधारी पहिरो ॾियनि। बादशाह जो हुकुम ॿुधण शर्त जन वटि बि हथियार हुआ, से सभु तयार थिया ऐं शहर खे चौधारी पहिरो ॾियण लॻा, पर को बि ॿगड़ खे पकिड़े न सघियो। ॿी राति जो बादशाह जो पुटु पहिरे ॾियण लाइ तयारु थियो। चई मां हुन ॿगड़ खे ख़तमु कंदुसि। पोइ हथियार पनुहार खणी रवानो थियो। दिलि में ख़्यालु कई, शहज़ादे दिलि में ख़्यालु कयो ॿाहिरि जो ॿगड़ मालूम नथो थिए, छो जो ॿाहिरि जो हुजे हाथ शहर में घड़ण या निकिरण वक़्तु ज़रूरु ॾिसण में अचे हा। लाशक हू शहर में आहे। उन ख़्यालनि में पंहिंजे घर जे वॾे दरवाज़े वटि वेही रहियो। ओचितो ॾिसे शहज़ादो ओचितो ॾिसे संदसि भेण शहर मां हिकिड़ो ॿारु खयो पियो अचे। शहज़ादे संदसि पटु वरिती, संदसि भेण मरलाद जे हिकिड़े कुंड में वेही उहो ॿारु खाधो। बाक़ी जेके हॾा बचा से खॾु खोटे पूरे हली वई। शहज़ादे खे पक थी ॿगड़ कोन्हे, पर मुंहिंजी भेण ॾाइण आहे। सो ॻाल्हि दिलि में रखियईं। माठड़ी करे मोटी अची सुम्ही रहियो। खैरनि सां सुबुह थियो। जॾहिं सुबुह थियो, शहज़ादे पंहिंजे पीउ खे अची अर्ज़ु कयो कि भला पंहिंजे मुल्क में ॿगड़ को बि कोन्हे। बाक़ी शहज़ादी खे मुहकिन सां ॿारु खाईंदे ॾिठो आहे। उहो ॿुधी शहज़ादे जो उहो ॻाल्हि ॿुधी बादशाह खे सख़्तु कावड़ लॻी। पुट खे हुकुम ॾिनई, यकदमि हुकुम ॾिनई, हिकदमि मुंहिंजे शहर मां निकिरी वञ। तूं शहज़ादी सां हसद थो करीं। शहज़ादे घणो ई दाऊं कूकू कयूं, पर बादशाह संदसि हिकु बि न ॿुधी। तॾहिं लाचार शहज़ादो तीर कमान खणी शहर छॾे अची हिकिड़े ॿेले में रहण लॻो, जिते शिकार करे पियो पेट गुज़रां कंदो हो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो लूमड़ शहज़ादे वटि आयो। खेसि चयईं, शहज़ादे खे अची चयईं, ए शहज़ादा, मूंखे पाण वटि बीहारींदे। शहज़ादे खिली पुछियसि, जेकॾहिं मां तोखे पाण वटि बीहारियां त पोइ तूं कहिड़ो कमु कंदे मुंहिंजो? लूमड़ जवाबु ॾिनसि, ए शहज़ादा, आउं चौकीदारी कंदुसि, मुंहिंजे एवज़ उहो वठंदुसि। जेको तूं खाई बचाईंदे उहो मूंखे ॾींदे। अञा 2-4 ॾींहं मस गुज़रिया त हिकिड़ो शींहुं आयो। शींहुं अची शहज़ादे खे चयो, ए शहज़ादा, मूंखे पाण वटि नौकर बीहार। तंहिं ते लूमड़ शींहं खां पुछियईं, तूं कहिड़ो कमु कंदे? शींहुं जवाबु ॾिनसि, शहज़ादो जेको बि शिकार कंदो सो आउं खणी ईंदुसि। नेठि शींहं खे बि नौकरी में बीहारियईं। हिकिड़े ॾींहुं कीअं बादशाह जो अटालो अची हुन ॿेले में तरसियो जिते ही रहंदा हुआ। घुमंदे फिरंदे लूमड़ बादशाह जे अटाले खे ॾिसी वरितो। सो ड्रोड़ी अची शींहं खे चयईं, यार शींहं, असां शहज़ादे वटि ॾाढो सुठो वक़्तु गुज़ारियो आहे, तंहिं करे असांजो फर्ज़ु आहे अहिड़ी महिरबानी शहज़ादे ते बि करियूं, शहज़ादे जी शादी करियूं। आउं कुंवार ॾिसी आयो आहियां। तंहिं ते शींहं चयो। लूमड़ खे चयईं, अॼु राति हली शहज़ादे लाइ कुंवार वठी ईंदासीं। हिक ॿिए में उहो फ़ैसिलो करे ॿई ॼणा हुन बादशाह जे अटेले ॾांहुं रवाना थिया। थोरे पंध खां पोइ लूमड़ शींहं खे बीहारे पाण मकर करे मुंड खाईंदो काफ़िले ॾांहुं वियो। उते लूमड़ खे किन ॿारनि ॾिसी वरितो, सो पुठियां काई पियसि। उन में बादशाह जी वॾी धीउ हुई। लूमड़ हिन खे ॾिसी मुंड खाईंदो नखरा ऐं मस्तियूं कंदो हलंदो रहियो। कुझु पंध खां पोइ ॿिया सभु ॿार खणी कख थी तरसी पिया, पर शहज़ादे हिन जी पचर कान छॾी। आख़िर लूमड़ शींहं वटि अची पहुतो। उनखे हकल कीअं होशियार थी हींअर वारो अथई। शींहं हिकदमि झटि ॾेई शहज़ादी खे वठी भॻो, सिधो अची पंहिंजे जहाज़ ते साई खयईं। शींहं शहज़ादी खे उते रसाए। लूमड़ चयसि, शींहं खे चयां आउं वरी वापसि ख़बरचार वठण वञा थो। लूमड़ जॾहिं उते वियो तॾहिं ॾिसे त काफ़िले में भॼ भॼां लॻी पई आहे। हिकिड़े पासे बादशाह ऐं वज़ीर पाण में सलाह पिया कनि, सुभाणे हुनजो पेरो खणी शहज़ादी जी ॻोल्हा कंदासीं। लूमड़ उहा ॻाल्हि ॿुधी ॿेले में ॿियनि लूमड़ वटि वियो। उन्हनि खे ॿुधाईं, पंहिंजे साथियुनि खे ॿुधाईं, फलाणे काफ़िले वारनि वटि जेको बि सौदो सामान आहे मुंहिंजी खुटाइण जो मूं ठीको कयो आहे, तंहिं करे राति तव्हां सभिनि खे उते दावत आहे। लूमड़ उहा ॻाल्हि ॿुधी ठेंग ठपा ॾियण लॻा। अञा राति मस थी
त सभई लूमड़ गॾिजी काफ़िले में विया। जेको बि हिननि जो सौदो सामान हो सो काई खपाए छॾियूं। सुबुह जो बादशाह जा नौकर अची ॾिसनि सभु सौदो सामान खोटो पियो आहे। बादशाह वज़ीर हिकदमि सभिनी माण्हुनि खे शहर ॾांहुं सौदे सामान वठण लाइ मोकिलियो। फ़क़ति बादशाह वज़ीर वञी रहिया। लूमड़ उहा हालत ॾिसी अची शींहं खे समूरी अहवाल खां वाक़िफ़ कयो। पोइ शींहं ऐं लूमड़ ॿई गॾिजी काफ़िले ॾांहुं विया। लूमड़ शींहं खे थोरो परे बीहारे पाण बादशाह वटि वियो। बादशाह वटि वञी खेसि सॾे चयईं, बादशाह सलामत, शहज़ादी वीचारी परेशान आहे, अव्हां खे यादि करे ॾाढी रोई पीटे पई। बादशाह उहो ॿुधी वज़ीर खे चयो, वज़ीर शायदि उहो ई चालाक लूमड़ आहे जंहिं शहज़ादी खे गुम कयो आहे। सो ॿई ॼणा लूमड़ खे मारण लाइ संदसि पुठियां काई पिया। अञा 20-25 गामनि ताईं मस पुॻा त शींहं खे लूमड़ हकल करे चयो, ॿिन्हिनि खे वटि। शींहं त तयारु बीठो हो। सो हिकदमि झटि ॾेई ॿिन्हिनि खे खणी सोॻो कयईं, सिधो पंहिंजी जाइ ते खणी आयो। शहज़ादो जॾहिं शिकार तां मोटियो तॾहिं ॾिसे त ॿ माण्हू ॿिया बि बीठा आहिनि। तॾहिं लूमड़ शींहं खां पुछियईं ही केरु आहिनि ऐं हिननि खे हिते छो आंदो अथई। उते लूमड़ वर्दी ॾिनी, साईं हीउ हुन शहज़ादी जो पीउ आहे, ॿियो हुनजो वज़ीर आहे। हिननि खे असां उन लाइ हिते आंदो आहे उन्हनि सां सलाह करे अव्हां जी शादी शहज़ादी सां करायूं। बादशाह शादी करण खां इनकार कयो। तॾहिं शींहं गजगोड़ करे बादशाह खे चयो, जेकॾहिं इनकार कंदे खाई छॾींदोमई। बादशाह वज़ीर खे साह जी लॻी। सो ख़ौफ़ में चवां हओ करे शहज़ादी खे शहज़ादे सां परणाए ॾेई हलिया विया। कुझु अरसे खां पोइ शहज़ादी जे दिलि में ख़्यालु आयो, पंहिंजे पीउ जे बादशाही जो हाल अहिवाल लही अचां। उहो ख़्यालु करे शींहं लूमड़ खे चयईं जेकॾहिं आउं 7 ॾींहं अंदरि न अचां त पोइ मुंहिंजो ख़ैरु न सम्झो। ख़ैरु हिननि खां मोकिलाए। शींहं लूमड़ खां मोकिलाए शहज़ादो रवानो थियो। कुझु ॾींहं खां पोइ अची पंहिंजे पीउ जे बादशाही में पहुतो। छा ॾिसे सॼो शहर सुञ लॻो पियो आहे, ॼण राकास हिते घुमियो हुजे। ॾाढो हैरान थियो। वरी महलात में वञी ॾिसे रुॻो संदसि भेण आहे, ॿियो को बि इंसानु कोन्हे। शहज़ादे भेण खे ॾिसी सलाम वरायो। जीअं हिन खे सलाम जो जवाबु ॾिनो चयईं, अदा तोखे अलाह आंदो आहे। 2-3 ॾींहं खां वठी बुखी आहियां ऐं हींअर आराम थो कयां। ही पखो अथई, वेही मूंखे झल। उहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादो मजबूर थी लाचार वेही भेण खे पको झलण लॻो। इत्तफ़ाक़ सां उन मां हिकिड़ो कूओ निकितो जंहिं शहज़ादे खे अची चयो, ए शहज़ादा, हिन वक़्तु तुंहिंजी हयाती सख़्त ख़तरे में आहे, तंहिं करे पको मूंखे ॾे। तूं हितां निकिरी हिकदमि हलियो वञ। शहज़ादे कुए जे चवण मूजिबि पको ॾिनो, पाण निकिरी हलियो वियो। एतिरे में संदसि भेण सुजाॻ थी ॾिसे कूओ वेठो आहे। कूओ वेठो पको झले खार विचां झटि ॾेई कूए खे खाई छॾी। पेर खणी भाउ जे पुठियां पई। थोरे वक़्त खां पोइ अची भाउ जो वेझो पए। शहज़ादो हिन खे ॾिसी ईंदो ॾिठो सो डपु वचां घोड़े तां लही हिकिड़ी वण ते चढ़ी वियो। भेण वण ते चढ़ण जी घणी कोशिशि कई पर चढ़ी न सघी। नेठि दिलि में ख़्यालु कई छो न हिन वण खे पहाड़ खां कोटरे किरायां। पोइ यकदमि उन कम सां लॻी वई। कुदरत ख़ुदा जो उहो ॾींहुं शहज़ादे जी वाइदे जो आख़िरी ॾींहुं हो जेको हिननि पंहिंजे संगतियुनि सां लूमड़ शींहं सां कयो हो। उते लूमड़ शींहं शहज़ादे जे पुठियां ॻोल्हा करण लाइ निकिता। संदसि घरवारी जी निगहबानी लाइ हिकिड़ो गिदड़ छॾियऊं। थोरे पंध खां पोइ ॾिसनि हिकिड़ी औरत वेठी वण पई लोॾे। हिकिड़ो माण्हू ख़ौफ़ में मथे वेठो आहे। हिन दिलि में ख़्यालु कयो शायदि उहो शहज़ादो आहे। हिकदमि उन औरत वटि आया। तंहिं ते शहज़ादी जी भेण दिलि में चयो, अॼु बि को सदोरो ॾींहुं आहे जो 3 शिकार हथ था लॻनि। ईअं चई लूमड़ ते हमिलो कयईं। पुठियां शींहं जो अहिड़ो चंबो हयसि उफटी मारी विधईंसि। पोइ शहज़ादे खे हेठि लाहिण लाइ चयूं पर हिन में का ताक़त ई न रही ख़ौफ़ मंझां। तंहिं ते लूमड़ शींहं खे चयो, आउं शहज़ादे खे मथां धिको थो ॾियां, हेठि तूं झपे वठिजां। लूमड़ वण ते चढ़ियो, हिन खे धिको ॾिनई। हेठि शींहं झटे वरितसि। पोइ 3 ॼणा पंहिंजे घर ॾांहुं रवाही थिया। थोरे ॾींहंनि खां पोइ शहज़ादो पंहिंजे घरवारी ऐं दोस्तनि सां गॾिजी पंहिंजी वतन वरियो ऐं आस पास आबादी कराए वॾे शान शौक़त सां हुकूमत करण लॻो। हीअं हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तो उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो बाबति रायो पंहिंजे कमेंट कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तो मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।